सिंध में एक दफ़ो ॿीहर माण्हुनि जे अकाउंटनि में पैसा अचण शुरू थी विया। कराची ऐं लाड़काने जा कुझु पुलिस एहलकार राति विच में करोड़पति बणिजी विया। कराची जो हिकु पुलिस ऑफिसर रातो राति करोड़पति बणिजी वियो। संदसि अकाउंट में 10 करोड़ रुपया अची विया। पुलिस मूजिबि बहादुराबाद थाणे जे जांच ऑफिसर आमिर गोपांग जे अकाउंट में 10 करोड़ रुपया अची विया आहिनि। उन हवाले सां आमिर गोपांग जो चवणु आहे त मौजूदा सूरत-हाल में एतिरी वॾी रक़म ॾिसी परेशान आहियां। खेसि ॿुधायो वञे त छा FIA में शिकायत दाख़िल करियां। हुन चयो त पहिरियां मूंखे बैंक मां फ़ोन आयो त तव्हांजो अकाउंट ज़ब्त कयो वियो आहे। सुञाणप कार्ड ख़तम थी वियो आहे। ओचितो मुंहिंजो ATM कार्ड बि ब्लॉक कयो वियो। होॾां लाड़काने जे 3 एहलकारनि जे अकाउंटनि में बि करोड़े रुपया अची विया आहिनि। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं लाड़काने में बि 3 पुलिस एहलकारनि जे अकाउंट में 5 करोड़ रुपया जमा कराया विया हुआ। लाड़कानो पुलिस जे जिन एहलकारनि जे अकाउंटनि में 5-5 करोड़ रुपया मुंतक़िल कया विया, उन्हनि में ASI निसार अहमद, हेड मैजिस्ट्रेट आरेजा पुलिस स्टेशन ऑफिसर सुधीर कल्होड़ो, डिप्टी मैजिस्ट्रेट पुलिस लाइन लाड़कानो ऐं ऑफिसर अली रज़ा 15 लाड़कानो शामिल आहिनि। उन हवाले सां लाड़कानो पुलिस जे तर्जुमान जो चवणु आहे त शुरूआती जांच दौरान टिन्ही पुलिस एहलकारनि जो चवणु आहे त खेनि ख़बर नाहे त रक़म संदनि अकाउंट में कीअं मुंतक़िल कई वई। टिन्ही एहलकारनि जो चवणु आहे त हुननि जो हिन रक़म सां को बि वास्तो नाहे।